रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अज असां पन्ने आकिल जे हिन मक्की गोल मस्जिद में हज़रत मौलाना शायर इस्लाम बिरादर मोहतरम ज़मीर अहमद लंजार साहब जन जी सदते हिन अल्लाह जे पाक घर में पंहिंजे अल्लाह के राज़ी करण जे लाइ गॾु थिया हूँ। अल्लाह साईं जी बारगाह में इल्तिजा है त मुंहिंजी हाज़िरी ऐं अव्हां जी हाज़िरी ऐं जेके असांजो अमड़ियूं ऐं भेनरियूं असांजे हिन प्रोग्राम के ॿुधनि थियूं, जिन जिन ताईं ही आवाज़ वञे थो, अल्लाह ताला उन्हनि जी हाज़िरी के मंज़ूर व मक़बूल फरमाए। मज़ो न आयो, मां सम्झां थो मानी तव्हां न खाधी आहे। सब दिल जे मोहब्बत सा चो। मां मुकर्रर न आहियां, मुंहिंजो पंहिंजो अलग शोबो आहे। पंहिंजी मोबाइल ते वेहंदो आहियां जॾहिं कावड़ी ईंदी आहे, पोइ कॾहिं 50,000, कॾहिं लखो, कॾहिं 10,000, कॾहिं 8,000, 10 रुपए में मां जलसो कंदो आहियां। ॿिया माण्हू जलसो कंदा आहिनि, जलसनि ते ख़र्च कंदा आहिनि, ऐं जिते वेठो हूंदो आहियां उते जलसो शुरू हूंदो आहे। पर हरू भरू बि कोन, मोबाइल ते ऑफिशियल पेज ठहियल आहे। अज मां सुबह कुछ ॻाल्हियूं रखियूं हुअमि, सिर्फ दीन जी ॻाल्हि बि न, समाजी मसाला भी आहिनि जिन ते असांखे ॻाल्हाइणु खपे। नवाब शाह जे पासे ॾे नवाब वली मोहम्मद में हारनि जो क़त्ल थियो आहे, भंडनि जो। अज मां उन्हनि जे लाइ कुछ ॻाल्हियूं रखियमि। हिन वक़्त ताईं 47,000 माण्हुनि उहे मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधियूं। अल्लाह जो शुक्र आहे जो आवाज़ हिन मोबाइल के ज़रिए से हिन वक्त बि मां मोबाइल के लाइव किया है। तव्हां के भी संगत के ॾेखारींदुमि। पूरी दुनिया को माण्हू मूंखे ॾिसनि था। इंडिया, रात इंडिया को दोस्तनि ॻाल्हायो, ऐं हिंदू ॾिसनि था, सिख ॾिसनि था, उन्हनि के इस्लाम जी दावत ॾियूं था, समाजी मसइलनि ते ॻाल्हायूं था, पंहिंजो पैगाम पहुचायूं था। कलाम मुक़द्दस में आयत अचे थी, हूँ तो घणियों आयतूं हैं, पर सूरत बकरा के वठूं था 81 नंबर आयत ए 82 नंबर आयत है। बला मन कसब सय्यतन व अहातत बिही खतियतुहु फउलाइक अस्हाबुन नार वल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति उलाइक अस्हाबुल जन्नह। असल शायद शोबो मुझे बिरादर मोहतरम मौलाना अब्दुल गफूर भुट्टे साहब जन जो आहे, मुकर्रर भी आहिनि गॾु। अॼु वर न तूं भी ॿुधाई, दिल खुश करे छॾी। अल्लाह साईं जे ज़िंदगी में बरकतूं अता फरमाए, सदा आबाद हुजे। तव्हां भी सदा आबाद हुजो, तव्हां जे ज़िंदगी में भी बरकत हुजे। दोस्त, ईमान जी ॻाल्हि त कनि था, जेके मां आयतूं पढ़ियमि। बला मन कसब सय्यतन व अहातत बिही खतियतुहु फउलाइक अस्हाबुन नार। सूरत बकरा 81 नंबर आयत तवाजे घर के अंदर कुरान शरीफ पयो आ, उनके खोले पढ़ी सको था। जह कमायूं बुरायूं, बला मन कसब सय्यतन, जह बुरायूं कमायूं, वहातत बिही खतियतुहु, ऐं उनके गुनाह वकोड़े विया, फउलाइक अस्हाबुन नार, उहे मानू जहन्नमी। 82 नंबर आयत अचे थी, वल्लज़ीना आमनू, जिन ईमान आंदो, व अमिलुस सालिहात, ऐं अमल कयाऊं चंगा, उलाइक अस्हाबुल जन्नह, ये जन्नती आहिनि। टाइम हुजे त तव्हांखे ॿुधायूं, असुल मूंखे बि मेराज नामो ॿुधणो आहे। हाजी साहब जन अची विया आहिनि, असांजे सिंध जी सूह आहिनि। मां उन्हनि खे चंद मिनटन में घुराईंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि कयूं वञा, वल्लज़ीना आमनू, जिन ईमान आंदो। हिकिड़ो माण्हू आहे, उनके पटको भी आहे, दाढ़ी भी आहे, 5 वक्त नमाज भी पढ़े थो, रात जो उथी करे वुजू करे तहज्जुद भी पढ़े थो, अल्लाह के राजी थो करे, कुरान जी तिलावत थो करे। पर हाणे ॻाल्हि सख्त अची वई। वल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात, ईमान सां गॾो गॾु अमल सालिह जो हुजणु ज़रूरी आहे। माण्हू केॾो भी नेक हुजे, बुजुर्ग हुजे, पर खीर में पानी मिलाए ईमान चट थी।
वामिलु सालिहात, ईमान सां गॾु अमल सालिह जो हुजणु ज़रूरी आहे। माण्हू निमाज़ त पढ़े थो, दाढ़ी भी आहे, रमज़ान अचे तो मथो, रोज़ा भी रखे थो, तहज्जुद भी पढ़े थो, पर पीउ माउ जी बेफरमानी थो करे, ईमान चट, यो जहन्नम में। एकड़ो माण्हू आहे ये सब कम चंगाई जा करे थो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़े थो, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद भी पढ़े थो, पर तोरे माप में बेमानी थो करे। दुकानदार लोह जो दुकान थस, लोह जी तोर थो करे, माण्हू जॾहिं वठूं था त हुन मां 2 किलो खुटल आहिनि। वल्लज़ीना आमनू वामिलु सालिहात, ईमान सां गॾु अमल सालिह जो हुजणु ज़रूरी आहे। हिकिड़ो माण्हू आहे 5 वक़्त निमाज़ पढ़े थो, तहज्जुद भी पढ़े थो, दाढ़ी भी अथसि, रोज़ा भी रखे थो, पर रुश्वत वठे थो, ईमान चट। हिकिड़ो माण्हू आहे सख्त लफ़्ज़ चवंदुसि संगत कावड़ जे भला कंहिंजे घर वंदो कोन था खाऊं। ईमान सां गॾु अमल साले जो हुजणु ज़रूरी आहे। सॼो नेक आहे पर ज़िना थो करे, ईमान वयो। वल्लज़ीना आमनू वअमलु सालिहात, ईमान सां गॾु लिवातत करे थो। तव्हां हज़रत लूत अलैहिस्सलातु वस्सलाम जे जिंदगी ते त नज़र विझो, पंहिंजी ज़ाल खे न बचाए सघियो। हज़रत नूह ते त नज़र कयो, पंहिंजे पुट खे न बचाए सघियो। तब्बत यदा अबी लहब व तब, शाफ़िए महशर, साक़िए कौसर, बुलंदो बाला तर, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, पंहिंजे चाचे तब्बत यदा अबी लहब व तब, अबू लहब खे बचाए न सघियो। ईमान सां गॾु अमल सालिह जो हुजणु ज़रूरी आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सरापा रहमत 40 सालन ताईं नुबुवत जो ऐलान न कयूं। हालांकि ख़बर भी हुयन, उहे ॼमंदे ॼाम हा, ख़बर भी हुयन त मां नबी आहियां, पर 40 सालन ताईं माण्हुनि में मञरायूं। माण्हुनि इहो चयो त इहो सादिक आहे, इहो अमीन आहे, इहो भलो आहे, इहो अमानतदार आहे, इहो कूड़ो न आहे, इहो ज़ानी न आहे, इहो लिवातत न कंदो आहे, इहो शर्म हया जो मुजस्समो आहे। तूं वटि असां वटि जेकॾहिं को अमानत रखी वञे ₹1,00,000, मौलाना अब्दुल गफूर वटि पैसा घणा थी वञनि, मूं वटि रखी वञे ₹1,00,000, रखंदो त कोन, पर इन ॻाल्हि था कयूं। रखी वञे त मां हुनखे हाली खपाए छॾींदुमि, मां पंहिंजो ईमान ॿुधायां। वरी जॾहिं घुरियईं तॾहिं ॾींदोमांसि, भला खाई वेंदोमांसि छा? चवंदोमांसि हाज़ुर साईं ॾींदासीं। मुझो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं माण्हू अमानत रखी वेंदा हा, साईं जन उनखे खोले भी न ॾिसंदा हा। सालन खां पोइ मोटी ईंदा, जेके माण्हू पंहिंजूं गंढियूं ॾेई वेंदा हा, उहे गंढियूं उअं ई बरक़रार हूंदियूं। अमानतदार त हिनखे चइबो आहे न, ॼमंदे ॼाम त हिनखे चइबो आहे न। अल्लाहु अकबर। माण्हू जेकॾहिं कंहिं वटि न्याणी रखी वञे अमानत, चांडका मेडिकल कॉलेज के अंदर डॉक्टर नम्रता के अमानत रखियो, डॉक्टर नौशीन के अमानत रखियो। मां उन वक्त में लाइव थियो हम, 1.5 लाख माण्हुनि मूंखे ॾिठो पंहिंजी मोबाइल ते। मां चयुमि हे इंसान छोकिरियूं आहिनि, भली हिंदू आहे छोकिरी आहे त इंसान। अच्छा इहा भी तव्हांखे मां मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां, मता तव्हां सम्झो त असां ठीको कयो आहे त असां हुज़ूर जी उम्मत आहियूं। न, जेके हिन वक्त सिख मौजूद आहिनि, पूरी काइनात जे अंदर जेके भी माण्हू आहिनि, जेके मञनि था उहे भी, जेके नथा मञनि उहे भी, उहे मुंहिंजे हुज़ूर जी उम्मत में आहिनि। हा, मञे न मञे हुनजी मर्ज़ी, पर हुज़ूर जी उम्मत में त आहे, इंसान त आहे। अॼु रिपोर्ट आई 2 ॾींहं थिया आहिनि त इन्हनि 2 अदड़नि सां ज़िना थियल आहे। ॿुॾी मरे असांजी हुकूमत। मां दोस्तन के चयुमि शुक्र सिंध के अंदर 29 ज़िला आहिनि, 29 ज़िलनि में हर एक ज़िले में 3 ऑफिसर खपन, सेशन जज, डीसी, एसपी। शुक्र थियो त इन्हनि में कोई मौलवी कोन्हे पूरे सिंध के अंदर।
सब CSS ए वडियो वडियो डिग्रियों उन्हनि खे लानत हुजे इन्हनि जी तालीम ते जो वे इन्हनि सां हक़ न करे सघिया। वो डॉक्टर परवीन के ॾिसो नवाब शाह यूनिवर्सिटी जे अंदर रड़ियूं थी करे को ॿुधण जे लाइ तैयार कोन्हे। असांजा हारी शहीद थी विया, अॼु काउं ॾींहुं या अञा ताईं उन्हनि जा लाशा पिया आहिनि रोड ते, FIR दाख़िल नथी थिए। रब जी लठ बेआवाज़, रब जी लठ बेआवाज़। ला इलाहा इल्लल्लाह सां गॾो गॾु मुहम्मदुर रसूलुल्लाह खे मञणो पवंदो। जेकॾहिं पीउ माउ जी इज़त करें थो, बाबा ग़रीब जे लाइ त जन्नत आसान आहे, एॾी आसान आहे जंहिंजी का हद नाहे। ग़रीब जे लाइ ख़ैर ख़ैरात बि कोन्हे, ग़रीब जे लाइ ज़कात बि कोन्हे, ग़रीब ते हज बि कोन्हे जो वञे ओॾे। तौहीद ते क़ाइम रहे, व अमिलु सालिहात ऐं चङा अमल करे। मुझो ईमान आ कायनात में जन्नत कोने, जेकॾहिं आहे त सिर्फ़ ॿिनि जगहनि ते आहे। मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मा बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियादिल जन्नह। मुझे हबीब जो घर, मुझे हबीब जो हुजरो जंहिंमें आराम था कनि ऐं जाते ख़ुतबो ॾींदा हा, इहो सॼो इलाइक़ो जन्नत जो टुकड़ो आहे। मां दुआ थो घुरां त जेके दोस्त न विया आहिनि, अल्लाह साईं उन्हनि खे ज़ियारत कराए ऐं उहे जन्नत में घुमी अचनि। पर जेके ग़रीब आहिनि, जेके नथा वञी सघनि, उन्हनि जे घरनि जे अंदर जन्नत है। नौजवाननि खे मां चवां थो, नौजवानो जिन जो पीउ माउ ज़िंदा आहे न, पीउ माउ जी ख़िदमत कयो। रब्बे कायनात जो कसम, रब्बे कायनात जो कसम, रब्बे मोहम्मद जो कसम, माउ ऐं पीउ जे कदमनि जे हेठों जन्नत अथव। वला तकुल लहुमा उफ़्फ़िम वला तनहर, कलाम मुक़द्दस में अचे थो, हुकुम थो अचे पीउ माउ खे झणक बि न ॾिजांइ। हाणे असां वॾड़ा थियाऊं, अछी ॾाढ़ी थी वई आहे न, हाणे ॾिसूं था त नंढड़ो जॾहिं माउ खां पाणी थो घुरे, अमा पाणी ॾे, 10 दफ़ा उनखे पाणी थी ॾे। चांहि थो घुरे, 10 दफ़ा उनखे चांहि थी ॾे। पर जॾहिं अमा पोड़ी थी थी वञे, पर उन्हनि जो बि हाल ॾिठो आहे। पुट खे पीउ थो चए अबा पाणी थो ॾे, चई हा बाबा ॾियां थो, अञा वेठो आहे लिखे थो, वरी चएसि थो अबा अबा पाणी थो ॾे, हा बाबा ॾियां थो, वरी 3 थो चएसि पीउ अबा पाणी थो ॾे, बाबा तूं बि तंग कयो आहे, जन्नत हराम थी वई। हा जन्नत हराम थी वई। जेके नौजवान हो जिन जो पीउ माउ ज़िंदा, पंहिंजे पीउ माउ खे राज़ी कयो, उन्हनि जी ख़िदमत कयो, मता माउ खे नाराज़ कयो अथव। ईमान सां गॾु अमल सालिह जो हुजणु ज़रूरी आहे। सरे ला मकान से तलब हुई, सरे ला मकान से तलब हुई, सुए मुंतहा वो नबी चले, कोई हद है उनके उरूज की, कोई हद है उनके उरूज की, बलगल उला बिकमालिही। तेरी मेराज कि तू लोहो कलम तक पहुंचा, तेरी मेराज कि तू लोहो कलम तक पहुंचा, मेरी मेराज मुझी भी मेराज है। अरे तहां के भी बुधाई थो वञा, तहां भी मेराज कयो वा, चतो तेरी मेराज कि तू लोहो कलम तक पहुंचा, मेरी मेराज, मेरी मेराज कि मैं तेरे कदम तक पहुंचा। तवा खुश नसीब हो जो तवा कलमो पढ़ियो आ, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। तवा मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो यो कलमो तहां पंजे कंध में विझी छड़ियो आ। यो दायरो तवे न को बाहर न निकरजो, जेकॾहिं निकतौ बई जान तबाह। आसमानों से बुलंद आज तेरी जलवागरी, आसमानों से बुलंद आज तेरी जलवागरी, बमकामे के रसीदी न रसद हेच नबी, कोई नबी न वयो मथे। कुरान के खोले ॾिस त सही न, साईं मां ज़ियारत कंदुसि, अल्लाह साईं चवंदो मां तजल्ली मोकिलियां भला। हाँ फखर मूसा साइका, असांजो पैगंबर बुलंदो बालातर क़यामत जे ॾींहुं सभई
सभई नबी असा जो कलमो पढ़ंदा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सब ॾाढा चो सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चिराग इश्क जलाओ तो कोई बात बने, विलादत का तज़किरा करो तो कोई बात बने, तुम्हारा बख्त तसद्दुक बेदार हो जाए, दुरूद लब पे सजाओ तो कोई बात बने। मुसागर दुरूद तो पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। नबूवत खत्म है तुझ पर, नबूवत खत्म है तुझ पर, रिसालत खत्म है तुझ पर, तेरा दीन अरफा वाला, तेरा दीन अरफा वाला, शरीयत खत्म है तुझ पर। नारे तकबीर, ताजदारे खत्म नबूवत, ताजदारे खत्म नबूवत, ताजदारे खत्म नबूवत, नारे तकबीर। दियारे इश्क में अपना मकाम पैदा कर, दियारे इश्क में अपना मकाम पैदा कर, नया जमाना नई सुबह नई शाम पैदा कर। बाबा ही मदरसो आ, मानू पुछंदा आहिनि त मदरसो छा हूंदो आहे? मदरसो तव्हांखे हलाल ऐं हराम सेखारींदो आहे। मदरसो तव्हांखे ॿुधाईंदो आहे ही सच आहे, ही कूड़ आहे। मदरसो तव्हांखे ॿुधाईंदो आहे ही रुश्वत है, ही व्याज है। मदरसो तव्हांखे ॿुधाईंदो आहे ही शराब आहे, ही पानी आहे। मदरसो तव्हांखे हलाल ऐं हराम जी तमीज़ सेखारींदो आहे। मदरसो तव्हांखे कलमो सेखारींदो आहे। मदरसो तव्हांखे वही इलाही सेखारींदो आहे। कुरान वही इलाही ऐं उहे नंढड़ा तालिब बख्त वारा आहिनि जेके हिन वही इलाही के पंहिंजे सीने जे अंदर समेटनि था। शायर चवे तो मदरसा है बाग़ जन्नत, मुअल्लिम है मिसले गुल। मदरसा है बाग़ जन्नत, मुअल्लिम है मिसले गुल। इल्म दी है मिसले शहद, इल्म दी है मिसले शहद। तालिबा हैं बुलबुला, तालिबा हैं बुलबुला। अमीर शहर की बाबा ये भोतार वडेरा जागीरदार से ठहन छो न था? वडो सवाल। उहे चवंदा ता सिर्फ नमाज पढ़ायो, मानू मरी वने उनके कफन दफन दियो, उनके गुस्ल जारायो, जमे तो उनके कन में आजान दियो। जरे वडो थी वने तो निकाह पढ़ी करे उनके माई हलाल करे दियो। बस इन को वधिक अॻिते न वञो। झेड़ो छातिया अमीर शहर की मुझसे फकत इतनी लड़ाई है कि मैं वो सर बनाता हूं जिनको झुकना नहीं आता। मदरसे वारा उहे 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 मानू ठाइन था, उहे उहे मानू ठाइन था जिनके झुकण अल्लाह को सवाए बे कंहिंजे अॻियां अचे ही कोन थो। अदा हाजी साहब के मोकलियो तो पहिरियों मिराजनामो पढ़े पो 200 को चवराईंदासीं। संगत इंतजार में आए 2-3 हज़ार मानू। हाँ मुझे मोबाइल में इंतजार था कम से। अमीर शहर की मुझसे फकत इतनी लड़ाई है कि मैं वो सर बनाता हूं जिन्हें झुकना नहीं आता। शायर चवे तो इरादे जिनके पुख्ते हों, नजर जिनकी खुदा पर हो। इरादे जिनके पुख्ते हों, नजर जिनकी खुदा पर हो। वो तलातुम खेज मौजों से, वो तलातुम खेज मौजों से घबराया नहीं करते। कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। सहाबा जी जिंदगी ते त नजर कयो। हर सहाबी के ॾिसो, हर सहाबी जे जिंदगी ते नजर कयो।
ऐ मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा फरमायो असहाबी कन नुजूम बेअय्यहिम इक्तदैतुम इहतदैतुम मुंजा सहाबा सतारन वांगुर आहिन जंचे भी तवा कढ लगंदव वो ता के मुझे कदमन तई जरूर पुजाइंदो सब डाडिया सुभान अल्लाह चो मजो नथो अचे डाडिया सुभान अल्लाह शायर चवे तो जैसे ही हाजी साहब अचे शायर चवे तो असा मानू चवंदा तवा किए मुस्तफा के मञींदा हो कदे कदे मां चवंदो आया असा पंजे रंग में हिनी मञींदा आहियूं सबसे पहले मशीयत के अनवार से सुभान अल्लाह चवंदो तो मां गालाइंदुसि सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया सबसे पहले मशीयत के अनवार से नक्शे रूए मोहम्मद बनाया गया फिर उसी नक्श से मांग कर रोशनी हाजी साहब अच्छे तो तवा थोड़ो मुड़े मुतवज्जो थियो फिर उसी नक्श से मांग कर रोशनी बस में कोनो मकान को सजाया गया ये कणक जे अंदर जेकी जो को रंग है कणक जे अंदर जेकी खुशबू है ये चावरन जो को रंग है चावरन जे अंदर जेकी खुशबू है ये गुलाब जे गुल जो रंग जो को है ए गुलाब जे अंदर जेका खुशबू है ये राबेल जो को रंग है राबेल जे अंदर जेकी खुशबू है ही जेके पखी हिन इनन जो बोलियों इनन जो लातियों इनन जो तरन यो छा है जो तो फिर उसी नक्श से मांग कर रोशनी बस में कोनो मकान को सजाया गया सब डाडिया सुभान अल्लाह चो उस्तादुल उलमा हजरत मौलाना अब्दुल्ला चांडियो साहब रहमतुल्लाह अलैहि वे दोस्त खुश नसीब आन जिन साईं चांडे साहब के डिठो ऐं साईं चांडे साहब की खिदमत किया कातियो शिरक वल बिदत हाने भी तवा यूट्यूब ते विंदो तो उन जो तकीरूं पयूं न सुर न शान छो ता के तो सुरन में मजो इंदो आ ना साईं चांडे साहब जो तकीरूं तो बुधो पयूं कातियो शिरक वल बिदत ऐ मुझे बाबा साईं उस्तादुल उलमा कातियो शिरक वल बिदत हजरत मौलाना अली मोहम्मद हक्कानी रहमतुल्लाह अलैहि जा उस्ताद हुया ऐ असांजा बुजुर्ग मुर्शिद हजरत साईं अब्दुल करीम बेर शरीफ वारा उनन जा भी उस्ताद हुया ऐं साईं आलम सां गडो गड सख्त हुजण जे बावजूद शायर भी हुया ऐं उन पंहिंजे हथन मुबारकन सां मेराज नामो लिखियो ऐं मेराज नामो जडे लिखई ऐं वरो उनके असांजे सिंध जी सूह हाजी इमदादुल्लाह जडे उन मेराज नामे के पढ़े थो तो वो सजो नक्शो असा के बुधाए थो त हिनी मेराज थियो सब डाडिया सुभान अल्लाह चो हिन वक्त तवा जे अगियो मां सिंध जी सूह सजी जिंदगी जे तौहीद जो तरस दिनो हाजी इमदादुल्लाह फुल पोटो जेंजी दाढ़ी इन नातुन जे अंदर सफेद थी वई ऐं सजी जिंदगी तौहीद ते ऐं रिसालत ते ऐं सहाबा जी इज्जत अजमत ऐं नामूस ते कदे भी कंप्रोमाइज न के अल्लाह साईं हाजी साहब जी उम्र में बरकत अता फरमाए उनके सेहत ऐं सलामती सां रहाए हिन वक्त तव्हां जे अगियां गजलन जो शहनशाह हाजी इमदादुल्लाह फुलपोटो साहब जन इंदा ऐं तव्हां जे अगियां मेराज नामो पढ़ंदा तो सजी संगत जी दिल खुश थींदी ऐं दोस्त जेके पूरी दुनिया को लाई आहिनि उहे भी हाजी साहब जो मेराज नामो ॿुधंदा उन खां बाद में मौलूद थींदा हिकु ॿ मौलूद आई ॿिया भी आया आहिनि पर मां चयोमान त न पहिरियों हाजी साहब असां के मेराज नामो ॿुधाए पोइ अॻिते हलंदासीं सजी संगत लाई आहे उन्हनि खे 8 बजे जो टाइम ॾिनो हुसीं
तो 8 बजे ठीक तवा के मेराज नामो बुधाईंदासे। हाजी साहब जन अचन था तवा जे नारन जी गूंज में तवा सुभान अल्लाह चवंदो तो हाजी साहब जन अची विंदा। ॾाढा सुभान अल्लाह चो।